अस्सलामुअलैकुम नाज़रीन, इशूज़ में भलीकार आया सुभान खोसो। नाज़रीन, सॼी सिंध में रत जी रांदि जारी आहे। कबीलाई झेड़नि जी आड़ में रोज़ इंसान कुसजनि पिया, पर किथे भी पुलिस रियासत जी रिट नज़र नथी अचे। हालत इहा आहे त कबीलाई झेड़नि जी आड़ में माण्हू अचनि था, विच शहर में क़तल करे सरेआम फायरिंगूं कंदा, वीडियोज़ भरनि था ऐं उनखां पोइ उहे वायरल कनि था, इंसाननि जे क़त्लेआम ते ख़ुशी जो इज़हार कनि था। पर तंहिं बावजूद बि रियासत खे, सरकार खे कंहिं बि क़िस्म जी का पशेमानी महसूसु नथी थिए त ही इंसान क़तल थियनि था, उन्हनि जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि। नतीजे तौर ते पोइ इहे झेड़ा वधनि था, कबीलाई झेड़ा जेके सालनि खां सिंध अंदरि जारी आहिनि, नासूर बणियल आहिनि। तालीमी जेको निज़ाम आहे उन झेड़नि जे सबबु उहे ख़ानदान जेके झेड़ींदड़ ख़ानदान आहिनि उन्हनि जा ॿार तालीम जे ज़ेवर खां बि महरूम रहनि था। रुगो गुज़िरियल ॾींहुं ॻड़ी जेको आहे सिजावल जोड़जे वारे इलाइक़े में 7 इंसान अजल जो शिकार थिया। अॼु बख्शापुर, दादू, रुस्तुम वारे इलाइक़नि में बि जेको आहे त बेगुनाह माण्हुनि खे क़तल कयो वियो, पर पुलिस जी रिट किथे बि नज़र नथी अचे। इन सॼे मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। आख़िर हीउ मामिलो कॾहिं हल थींदो, कॾहिं जेका हीअ रत जी रांदि आहे इहा बंदंदी। उन सां गॾोगॾु ख़ैरपुर में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हिक ई घर मां 6 लाश मिलिया आहिनि। उहो मामिलो छा आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कबी। असांखे सुखदेव साहिबु आहिनि, तर्जुमान आहिनि सिद्ध कुंबत, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। साहिल जोगी साहिबु आहिनि, रिपोर्टर आहिनि असांजा सखर जा, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। हनीफ़ सुहाग साहिबु लाड़काणो जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि जॉइन कयो आहे। कुझु देरि में ख़ादिम जोड़जो साहिबु असांखे जॉइन कंदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जेको आहे त हनीफ़ सुहाग साहिबु तव्हां ॾे ईंदुसि। ही लाड़काणे वारे इलाइक़े में भरिसां जेको आहे सिजावल जोड़जे में जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, छा उहे जेके कातिल आहिनि जेके अची करे 7 इंसाननि खे क़तल करे फ़रार थी विया, छा हिन वक़्त ताईं का कार्रवाई थींदे तव्हांखे नज़र अचे पियो उन्हनि ख़िलाफ़ु? सुभान खोसो साहब, बिल्कुलु लाड़काणो डिवीज़न जेको आहे उहो कबाली तकरार सबबु जेको आहे डिवीज़न जे अंदरि तमामु ख़राब सूरत हाल आहे ऐं पुलिस जी रिट जेका आहे उहो क़ाइमु न थी सघी आहे। ही कबाली जहिड़ा जेके झेड़ा आहिनि, तकरार आहिनि, उहे वरियनि खां हलंदड़ आहिनि। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि विच में जेको आहे खूनज़ी वारो सिलसिलो हलंदड़ आहे। पोइ ज़मीनी तकरार हुजे, संगावती मामिलो हुजे, पैसनि जी ॾेती लेती हुजे, या ॿियनि मामलनि ते जेके आहिनि ही तकरार जेके आहिनि उहे शुरू थियनि था। पोइ वधी जेके आहिनि उहे तमामु जेको आहे तमामु वॾे पैमाने ते पहुची वञनि था ऐं नौजवान जेके आहिनि ख़ासि तौर ते या जेके आहिनि ॿार बि उन क़तलु थियनि था, औरतूं बि उन तकरार जो खाज बणिजनि थियूं। हिन वक़्तु जेको तव्हां ॻाल्हि कई सजावल जूने जी, त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे उनमें 7 ॼणा जेके आहिनि क़तलु थी विया आहिनि, जंहिंमें 2 वाटाड़ू ॿुधाइनि था ऐं जेके आहिनि 5 जेके आहिनि उहे जतोई बुराई सां लाॻापियल आहिनि, जंहिंमें 4 हिक धुर जा आहिनि, हिकिड़ो ॿी धुर जो आहे। उहे 7 ॼणा जेके आहिनि जो ॿुधाए कोन्हे त गुज़िरियल 4 सालनि खां वठी हिन जो पाण में तकरार हलंदड़ आहे। ज़मीन जे मामले ते बि झगड़ो थियो हुयो जेको आहिनि, पर हिन वक़्त ताईं जेको आहे पुलिस उन में का बि गिरफ़्तारी न करे सघी आहे ऐं जेको आहे न वरी पुलिस उन जे ख़िलाफ़ का कार्रवाई करे सघी आहे। जेतोणीकि जेको आहे 7 ॼणा जेको आहे सजावल जूने जो हूंदो हेॾो थोरो जेके क़तल वॾी ॻाल्हि आहे ऐं उनखे मज़ाक न बणाइजे। पुलिस पारां उहा जेका रिट आहे उहा क़ाइमु न थी सघी आहे या उनजे ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी आहे। अहिड़ी तरह सजावल में हिकिड़ो जेको आहे ॿिया बि जहिड़ा मुख़्तलिफ़ फ़ौजदार भटनि में जेको आहे उहो जहिड़ो हलंदड़ आहे ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेके ज़ातियूं आहिनि उनजे विच में बि जहिड़ो हलंदड़ आहे। त इन खां अलावा रते देरो जेको आहे असां वटि लाड़काणे ज़िले जो जेको आहे तमामु अहम तालको आहे ऐं उहो हल्को आहे। उते बि जेको आहे जलबाणी बिरादरी 2 धुरियुनि में डिघे अरसे खां वठी जहिड़ो हलंदड़ आहे, जंहिंमें जेको आहे 3 खां 4 ॼणा ॿुधाए कोन्हे क़तलु थी चुका आहिनि। अहिड़ी तरह वीसर बिरादरी जेको आहे उन्हनि जो ॿियनि मुख़्तलिफ़ धुरियुनि सां जहिड़ो हलंदड़ आहे ऐं जेहा ऐं ॾहाणे जो जेको तकरार हलंदड़ आहे उहो रते दरे सां बि जेको आहे लागू थिए थो ऐं शिकारपुर ज़िलो बि उन में अचे थो। ॿिन्ही में 2 बिरादरी जेके आहिनि उहे हिते जेको रहंदड़ आहिनि ऐं जंहिंजे करे जेको आहे उन्हनि विच में जेको आहे उहो बि तकरार हलंदड़ आहे डिघे अरसे खां। अहिड़ी तरह जेको आहे शिकारपुर जेको आहे गुज़िरियल ॾींहुं जेको आहे चक में 3 ॼणा जेके आहिनि ज़मीन जे मामले तां क़तलु थी चुका आहिनि।
अॼु ॿ ॼणा जेके आहिनि उहे क़तल थी चुका आहिनि ऐं उते जेको आहे धरणो बि हयो वियो। अहिड़ी तरह जेको आहे बख्शापुर में जेके आहिनि ॿ ॼणा क़तल थी चुका आहिनि, जेके उते पुराणो तकरार आहे जखराणी ऐं गोलनि जो, उहो तकरार ममनानी विच में जेको आहे जहिड़ो हलंदड़ आहे, तकरार हलंदड़ आहे। ऐं शिकारपुर में जेको महर ऐं जतो जेको ॿीहर जेको ही उभरियो आहे तकरार अॼु जेको आहे, हालांकि महर ऐं जेको आहे हिन जे जतोयुनि जे विच में सखर में जेको आहे समेत ॿियनि इलाइक़े मुख़्तलिफ़ शहरनि जे अंदरि केतिरा भेरा ठाह बि थी चुको आहे, पर उन बावजूदि वरी जेको आहे तकरार ॿीहर भड़कियूं थिए थो ऐं उन खां पोइ जेको आहे खूनरेज़ी शुरू थी थी वञे ऐं केतिरा ई माण्हू क़तल थी वञनि था। त हिन वक़्तु जेको आहे न रुॻो लाड़काणो पर कंबर शतारकोट में जीअं उते जागीरवार इलाइक़े में जेके कासमानी चांडिया आहिनि उन्हनि जे ॿिनि धुरनि विचनि में जेको आहे जहिड़ो हलंदड़ आहे ऐं उन में केतिरा ई जेके आहिनि माण्हू जेके आहिनि उहे मारिजी चुका आहिनि। मुगेरी बिरादरी जे विच में जेको आहे उहो जहिड़ो हलंदड़ आहे काफ़ी अरसे खां वठी। लाड़काणे में जे कच वारे इलाइक़े में ॿिनि जतोई बिरादरियुनि विच में जहिड़ो हलंदड़ आहे, तकरार काफ़ी डिघे अरसे खां हलंदड़ आहे। कलोड़ा बिरादरी जो जेको आहे कच वारे इलाइक़नि में जहिड़ो हलंदड़ आहे। त मुख़्तलिफ़ जेके बिरादरियुनि विच में हिन वक़्त ताईं जेके तकरार जेके हलंदड़ आहिनि उन्हनि में पुलिस जो ॼण किरदारु नज़र नथो अचे। हालांकि माज़ी में एसएसपी बंगश हिते हुयो लाड़काणे में, उन हिकिड़ी मूं उनखे ॾिठो त उन हिकिड़ी माना कानून खां हटी करे हिकिड़ी कोशिशि वरिती हुई त मुख़्तलिफ़ जेके बिरादरियुनि जिन विच में जहिड़ा हलंदड़ हुया, तकरार हलंदड़ हुया, उन्हनि में ठाह कराइण जी हिकिड़ी उन कोशिशि कई। उनजे सरदारनि सां उहो ॻाल्हाईंदो हुयो, पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां सरदारनि सां वेही उहो मैनेज कराईंदो हो त जीअं उन्हनि विच में ठाह थियनि ऐं अहिड़ो जेके आहिनि उहे ठाह थी चुका। लाड़काणे जे जेको आहे मौज़ूम अब्बासी जे जेको कोर्ट आहे उते बि जेको आहे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि विच में अहिड़े क़िस्म जा बि ठाह कराया विया त उहो एसएसपी बंगश उन वक़्तु हिकिड़ी कोशिशि वरिती। मुख़्तलिफ़ धुरियुनि जी कोशिशि रहंदी आहे, जीअं शहरीताद आहिनि या मुख़्तलिफ़ जेके सोशल वर्क्स आहिनि उहे बि वर्कर्स आहिनि, उन्हनि पारां बि इन मामलनि ते जेको आहे बेड़ मिथ काफ़िला पहुचाए ऐं पोइ धुरियुनि में ठाह कराइण जी कोशिशि कई वेंदी आहे। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो थिए थो त इहे जॾहिं बि तकरार जेके आहिनि उहे थियनि था, उनखां पोइ जॾहिं उनजो ठाह कराए थो वञे त ॿीहर उहे भड़की उथनि था। पर पुलिस इन मामले ते जेको आहे चङी तरह जेको आहे उहो इनखे नोटिस नथी वठे या उन मामले ते चङी तरह कार्रवाई नथी करे या इन पासे ॾे सही तरीक़े सां हुनजो ॼण ध्यानु नाहे। हालांकि जेकॾहिं पुलिस इन मामले ते जेकॾहिं कार्रवायूं करे ऐं वक़्त सां जेके जवाबदार आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे जेको आहे कैफ़र किरदार ताईं पहुचाए ऐं उनखे जेको आहे कोर्टुनि खां पहुचाए जेल ताईं उमारियो वञे त शायदि इहे जेके तकरार आहिनि उहे घटिजी सघनि। पर इन तरफ़ जेको आहे पुलिस जो ॼण घणो को किरदारु नज़र नथो अचे। पर तंहिं बावजूदि लाड़काणे डिवीज़न जे अंदरि हिन वक़्तु मुख़्तलिफ़ बिरादरियुनि विच में ही तमामु वॾा तकरार हलंदड़ आहिनि, जंहिंमें सही ॻाल्हि आहे। सवें जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी चुकियूं आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे। हनीफ़ साहब तव्हां सां गॾु ई रहो। बाक़ी तव्हां वॾो अंग ॿुधायो आहे, जेके बिरादरी जहिड़ींदड़ बिरादरियूं आहिनि वॾे अरसे खां इहे तकरार जारी आहिनि, इंसाननि जो क़त्लेआम आहे, लेकिन पुलिस जी रिट नज़र नथी अचे। हालत इहा आहे त क़ातिल क़तल करण खां पोइ वीडियोज़ भरे सोशल मीडिया ते वायरल कनि था, पर उन्हनि ख़िलाफ़ु का कार्रवाई थींदी नज़र न पई अचे। तव्हां ॾे ईंदुसि साहिल साहिबु, सखर डिवीज़न जी ॻाल्हि कयूं। हनीफ़ साहिबु लाड़काणे डिवीज़न जी सूरत हाल खां आगाह कयो। गुज़िरियल ॾींहुं धोंदू ऐं शहर बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो थियो आहे, 3 इंसान क़तल थिया। उनखां पोइ जवाबदारनि तरफ़ां वीडियो वायरल कई वई हुई, फलाणे जे प्लान में असां माण्हू मारिया आहिनि। तंहिं बावजूदि बि हिन वक़्तु ताईं उनखे केतिरा ई कलाक गुज़री विया आहिनि, का कार्रवाई थींदे उन्हनि ख़िलाफ़ु नज़र न पई अचे। उन सां गॾोगॾु सखर डिवीज़न जी सूरत हाल ॿुधाइजो त कहिड़नि कहिड़नि बिरादरियुनि अंदरि जेके झेड़ा आहिनि उहे हलंदड़ आहिनि। महिरबानी सुभान साहब। इहो सच आहे त पूरी सिंध में जेके थे क़बीलाई झेड़नि जी हिकिड़ी बाहि भरी पई आहे। अहिड़ी तरह ख़ासि करे उत्तर सिंध जा जेके ज़िला आहिनि जंहिंमें सखर डिवीज़न ऐं लाड़काणे डिवीज़न जा ख़ासि ज़िला जेके आहिनि से उहे मुतासिर आहिनि। अहिड़ी तरह सखर जी असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सखर में सभ खां वधीक जेके झेड़ा आहिनि उहे झेड़ा घोटकी डिस्ट्रिक्ट में हलनि पिया। ऐं घोटकी डिस्ट्रिक्ट में जंहिं तकरार जी तव्हां ॻाल्हि कई, शर दोंदू बिरादरी जे विच में इहो तकरार काफ़ी अरसे खां हले पियो। गुज़िरियल ॾींहं जेके आहिनि से 3 ॼणा जेके आहिनि से मारिजी विया दोंदू बिरादरी जा, ऐं 2 ॼणा जेके आहिनि से ज़ख़्मी थी पिया। इन ई तकरार में हिन वक़्त ताईं जेके आहिनि से 10 खां मथे माण्हू जेके आहिनि से मारिजी चुका आहिनि। शर दोंदू तकरार अलॻि हलंदड़ आहे घोटकी में, ऐं उन खां अलावा घोटकी में शर भोटा तकरार हलंदड़ आहे।
कोश सीलरो बिरादरी जे विच में तकरार आहे, शर सोलंगी बिरादरी जे विच में इहे तकरार हलंदड़ आहिनि, जंहिंमें हिन वक़्त ताईं जेके आहिनि चङनि मुड़ुसनि समेत जेके आहिनि माण्हू उहे मारिजी विया आहिनि। ऐं उन खां अलावा जेके इलाइक़ा आहिनि उहे नोगो एरिया बणियल आहिनि, उतां जा जेके स्कूल आहिनि उहे बंदि पियल आहिनि, जेके ॿार आहिनि उहे स्कूल नथा वञी सघनि, तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। ऐं जेके ॼाणायल इलाइक़ा आहिनि इहे क़बीलाई हिते निज़ाम आहे, क़बीलाई निज़ाम हुजण जे करे जेके धोरणनि में तकरार आहे, अञा ताईं उनजो ख़ात्मो जेको आहे उहो मुमकिन न थी सघियो आहे। जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं अहिड़े तरह पंहिंजो सखर जी, त सखर में बि जागीराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो, जंहिंमें हिन वक़्त ताईं जेके आहिनि 11 ॼणनि खां मथे माण्हू जेके आहिनि क़तल थी चुका आहिनि। भागड़जी वारे इलाइक़े में हिन वक़्तु जेको आहे जतुई बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो हलंदड़ आहे, जतुइन कलोड़नि जो तकरार पाण में हलंदड़ आहे। उन तकरार में जेके आहिनि हिन वक़्त ताईं 24 खां मथे 2 दर्जन खां मथे जेके माण्हू आहिनि उहे इन तकरारुनि में मारिजी चुका आहिनि। त जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं, जेका ॻाल्हि कई पंहिंजो हनीफ़ सुहाग बि मार जतोई तकरार उनजो हाणे ताज़ो ठाह थियो, पर उन खां पोइ बि उहो ॿीहर भड़की पियो। हिन वक़्त ताईं जेके आहिनि शिकारपुर ऐं सखर जे दंग वारो इलाइक़ो आहे, चक ऐं जहान खान, इन जाइनि ते इहो झेड़ो हलंदड़ आहे। त इन झेड़े में हिन वक़्त ताईं बि 20 ॼणनि खां मथे जेके माण्हू आहिनि उहे मारिजी चुका आहिनि। हाणे अञा असांजे प्रोग्राम में शुरू ई न थियो आहे, त हाणे अञा ख़बर पई आहे त शिकारपुर में हिकु नौजवान दुकान ते वेठो जावेद मर, उनखे गोलियूं हणी करे क़तल कयो वियो। ॾिसो त इहे क़तल ईअं पिया थियनि ॼण को जीअं आम रूटीन जी के शयूं हुजनि, अहिड़े तरीक़े सां क़तल पिया थियनि, पर उन क़तलनि खे अञा ताईं जो पुंजो नथो अचे। पुंजो न अचण जे करे जेको आहे सो ॾींहों ॾींहुं खूनरेज़ी वधे पई। हाणे बि जेकॾहिं कश्मीर वारी साइड जी ॻाल्हि कंदासीं, उते 7 खां 8 जेके आहिनि क़बीलाई बिरादरनि में तकरार हलंदड़ आहिनि, जंहिंमें जखराणी भंगवार, गोलो जखराणी तकरार, डुमकी भंगवार, भुटा भंगवार, शरकोश तकरार आहे, मुमदाणी भंगवार तकरार आहे। उन तकरारुनि में हिन वक़्त ताईं जेके आहिनि 100 खां मथे माण्हू बिल्कुलु उहे ईअं आहे। जेके आहिनि क़तल ठीकु थी आहे, चुका आहिनि। बिल्कुलु ईअं ऐं आहे। जेकर शिकारपुर में सभ खां वॾो जेको तकरार आहे, जंहिंजो हनीफ़ सुहाग ज़िक्र न करे सघियो, जूने जा कलोड़ा तकरार, ठीकु आहे। जंहिं जेको हले थो पियो तालके गड़िया सीन में, हिन वक़्त ताईं 3 औरतुनि समेत 39 ॼणा जेके आहिनि से मारिजी चुका आहिनि। ऐं शिकारपुर वारो जेको जतोई महर तकरार आहे, इहो गुज़िरियल 2 ॾहाकनि खां हले थो पियो। हिन जा वॾा जेके आहिनि से 3 जेके आहिनि से जरगा थी चुका आहिनि सर्किट हाउस सखर में, पर उन ते अमल न आहे थी सघियो। इन 2 ॾहाकनि में जतोई महर तकरार में हिन वक़्त ताईं 450 माण्हू जेके आहिनि से क़तल थी चुका आहिनि। ही माण्हुनि जो अंगु तव्हां ॾिसो त ही को सिंध आहे, पंहिंजो वज़ीरस्तान, वाना वज़ीरस्तान आहे, जिते एॾा माण्हू क़तल थी वञनि, पर हिते हुकूमत जी का रिट न आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां हिन में थोरी नोट कजो सुभान साहब, ऐं सिंध हुकूमत जा तर्जमान साहब वेठा आहिनि, सुखदेव साहब, उहे बि त जिन इलाइक़नि में सरदारी निज़ाम आहे, जिते जिते सरदारी सिस्टम आहे, उन्हनि इलाइक़नि में तव्हांखे क़बीलाई झेड़ा वधि खां वधि ऐं घणे खां घणा नज़र ईंदा। जिते सरदारी निज़ाम न आहे, जिते सरदार घटि आहिनि, उते जेके आहिनि से तकरार न आहिनि। जिते जिते वरी हाणे नवां सरदार ठहनि पिया, नवां जागीरदार ठहनि पिया, वरी उते तकरार ॿीहर शुरू पिया थियनि। त यानी ही जेको निज़ाम आहे, इन निज़ाम ठीकु खे आहे। हलाइण जे लाइ हिकिड़ी माफ़िया मौजूदु आहे, जेका भोतार के सूरत में मौजूदु आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त उन भोतार के निज़ाम में जेकॾहिं ॾिसिजे त क़बीलनि में तकरार हलंदड़ आहिनि, जॾहिं इलेक्शन थिए थी त उन्हनि इलाइक़नि में उहे नोगो एरिया ख़तम था थी वञनि, ऐं इलेक्शन वारनि ॾींहंनि में जेके वोट बि थियनि था, इलेक्शन वारनि ॾींहंनि में ॿिन्ही बिरादरनि जा जिन में झेड़ा हलंदा आहिनि, उन्हनि जा सरदार, उन्हनि जा सियासतदान वोट वठण लाइ हिक ॿिए जे बिरादरनि ॾे वञनि था, हथियार बंद बि उन सां गॾु हुजनि था, पर झेड़ा नथा थियनि। त इन जो मक़सदु इहो आहे त इन पुठियां जेके इहा हिकिड़ो माफ़िया आहे, हिकिड़ी भोतार की जेका माफ़िया आहे, उन में हथ विझणा पवंदा, तॾहिं ही जेके ठीकु झेड़ा आहे, आहिनि उहे ठीकु ख़तमु आहे। थींदा। साहिल साहब, तव्हां सां गॾु रहो। सुखदेव साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि। तव्हां हनीफ़ साहब जी गुफ़्तगू ॿुधी। हनीफ़ साहब तमामु वॾो अंगु ॿुधायो आहे, जेके इंसान हिक ॿिए सां विढ़नि पिया। साहिल साहब सखर डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ज़िलनि जी सूरतहाल जो ज़िक्र कयो। जेको आहे सुखदेव साहब, छा सम्झो था, तरजीहात इंसान न आहिनि? आख़िर मामिलो छा आहे त क़तल थियनि था, फायरिंगूं करे जवाबदारनि जी तस्वीरूं वायरल थियनि थियूं,
पुलिस वटि रियासत वटि खोड़ वसीला आहिनि, पर उहे कातिल हिकु त ख़बर न हुजे त बाबा केरु कंहिंखे क़तल करियो, एतिराफ़ कनि था, वीडियो बयान जारी कनि था, वीडियो सोशल मीडिया ते वायरल कनि था, तंहिं बावजूद बि रियासत जी रिट किथे नज़र नथी अचे। छा चवंदो जेको आहे सुखदेव साहिबु? साईं, मां तव्हांखां थोरो वधीक वक़्तु वरितोसि हिन मामले खे एक्सप्लेन करण लाइ। ही जेके असांजा दोस्त वेठा आहिनि, भाउर वेठा आहिनि, साफ़ जेको अंगु ॿुधाए पिया, मुंहिंजी नज़र में त हिननि 4 आना अंगु बि न ॿुधायो, अञा अंगु इलाही वॾो आहे। ॾिसो, हिन मामले खे तव्हां जे लेंस खां ॾिसो था, तव्हांजो उहो लेंस ई ग़लति आहे। तव्हां सिर्फ़ु चओ था रियासत जी रिट कोन्हे ऐं हीअं न आहे। ॾिसो, पाकिस्तान हिकिड़ो क़बीलाई जहिड़ा क़बीलाई तकरार असांजे मुआशिरे जी तलख़ हक़ीक़त आहे, जंहिंखे असां डिनाए नथा करे सघूं। हिन में जेको असांजे मुआशिरे जो कलेक्टिव कॉन्शियसनेस चइबो आहे न, मां अची थो वञा न इन शइ ते, मूंखे थोरो 2 मिंट एक्सप्लेन करण लाइ। त कलेक्टिव कॉन्शियसनेस मसइलो आहे। पाकिस्तान ठहण खां पहिरियों जेकी इहो बाउंड्री निकिती पंजाब ऐं बलोचिस्तान ऐं सिंध जी, इहे जेके इलाइक़ा पाण ॻंढियल आहिनि में क़बीलाई तकरार थींदा हुया, क़बीलाई तकरार बलोचिस्तान में बि हलनि था, सिंध में बि हलनि था। उन खां पोइ जॾहिं खां पीपल्स पार्टी हुकूमत आई आहे, तव्हांखे हिन में घटिताई नज़र आई हूंदी। पहिरीं ॻाल्हि, क़बीलाई तकरार मक़सदु थींदो छा आहे? भाई मुंहिंजी ज़मीन ते को मुर्गी अची वई ॿिए कंहिंजी, या मेंह अची वई, या उठ अची वियो, या कारोकारी जो केस थियो, इन ॻाल्हि ते हिक ॿिए खे मारे करे माण्हू पंहिंजी परवाही न कंदा आहिनि। ऐं उन खां पोइ जेको क़बीले तकरार वधी वेंदो आहे, त ॿिनि धुरनि जे करे पूरे क़बीले जो पाण में जहिड़ो थी पवंदो आहे, जंहिंखां पोइ तव्हां जेका अंग ॻाढ़ायो था, इन शइ में स्नोबॉल करे वेंदी आहे। 2008 खां पहिरियों त ॾिसो आहे क़बीला जहिड़ा बदियल हुया, हींअर घटि। इन शइ लाइ तव्हां ईअं चवण त रियासती रिट सफ़ा घटि आहे, मां इन शइ सां डिसएग्री कंदुसि। उन शइ जा सुखदेव साहब, हिकिड़ो इंसान जॾहिं क़तल थिए थो, हिकिड़ी बिरादरी जो माण्हू, उनखे इंसाफ़ न मिलंदो त उहो हथियार थो खणे। अगरि मां उन शइ ते चवां पियो, उन शइ ते चवां पियो, तव्हां जेको चओ पिया रियासती रिट कोन्हे, ऐं जेको आहे इन में ॾिसो, हिन में मेन किरदारु हूंदो आहे कोर्ट जो। तव्हांखे रियासत जी रिट नज़र अचे थी सर? ही 7 इंसान बिल्कुलु अचे थी। मूंखे तव्हां 2 मिंट अगरि ॾियो त मां उन शइ खे तव्हांखे एक्सप्लेन कयां। मां उन तरतीब में उन शइ तरफ़ अचां पियो त तव्हां जेकी रियासती रिट ॻाल्हि की, रियासती रिट आहे, रियासती रिट में अक्सर तव्हांखे मसइलो उतां पैदा थींदो आहे जेको उनखे इंसाफ़ वक़्ती तौर न मिलंदो आहे। पुलिस पंहिंजी कार्रवाई करे, माण्हू अरेस्ट करे, FIR करे, कोर्ट ते पुरे ईंदे, उन में 5 साल 4 साल 6 साल 7 साल लॻी वञनि। उनजो पहिरियों हल सिंध हुकूमत छा कयो त हिकिड़ो स्पेशल कोर्ट्स अनाउंस करायूं। हर ज़िले में तव्हां ॾिसंदो एडिशनल डिस्ट्रिक्ट जज 1 जेको हूंदा, उनजी कोर्ट स्पेशल कोर्ट डिक्लेयर थियल आहे। त क़तल जा केसिस, क़बीले जहिड़नि जा केस, उन बावजूद बि असां सम्झूं था त इंसाफ़ जी फराहमी में कोर्टनि जे तरफ़ां माण्हुनि खे सुस्त रवैयो शिकार आहे, सॼो प्रोसेस। उन खां पोइ हींअर हिकु नई पॉलिसी हुकूमत आणण थी वञे, 2 नयूं पॉलिसियूं। उन में हिकिड़ी तव्हांखे नई पॉलिसी सुभाणे नज़र ईंदी शिकारपुर में, जंहिंमें 50 खां वधीक कचे जेके उहे डाकू जेके इन क़बीलाई जड़नि जे करे या इन्हनि क्राइम जे करे कचे जी जेकी ब्लैक इकोनॉमी डाकुनि वारी हले थी, उन्हनि सां मर्ज थी वियो आहे, रियासत से अगेंस्ट वञनि पिया, उन्हनि खे क़ौमी दायरे में वापसि खणी पियो अचे। इन शर्त ते तव्हां भई कोर्टनि में पंहिंजा फेस कंदव जेके बि केसिस आहिनि, जेके बि तव्हांजे मथां क़बीलाई जड़नि जा केस आहिनि, उन में तव्हां कोर्ट में अची करे सरेंडर करे, रूल ऑफ लॉ खे एक्सेप्ट करे, रियासती रिट खे एक्सेप्ट करे, तव्हां जेको आहे पंहिंजा केसिस ट्रायल फेस कंदो। इहे तव्हां पहिरीं तकरीब सुभाणे ॾिसंदव शिकारपुर ज़िले में। इहे कंदे कंदे पूरे जेके 2 डिवीजन लड़काण ऐं सकड़ डिवीजन तव्हांखे शौक़ ते नज़र ईंदियूं। हे सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि लाइ जेके क़बीलाई जड़नि में हुया, इन्हनि खे रियासत झुकायो आहे, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, हिकिड़ो ॿियो असां आणूं था अल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन, जेको असां हिकिड़ो सेशन कोर्ट जे अंदरि ॾींदासीं सिंध हुकूमत ॾींदी। असां जरगा सिंध हुकूमत बैन कया आहिनि, उन बावजूद बि जीअं हाणे जोगी साहिबु ॻाल्हि कई त जिथे जिथे तव्हांखे सरदारी निज़ाम नज़र ईंदो या भोतारी निज़ाम नज़र ईंदो, उते क़बीलाई जड़ो वधीक आहे। इन में हक़ीक़त आहे, उते क़बीलाई जड़ा वधीक छो आहिनि? तव्हां जेके कोर्टूं आहिनि या जेको इंसाफ़ जो पूरो इंफ्रास्ट्रक्चर आहे, उहो हुकूमत खां अलॻि आहे। उहो रियासत जो 3 सुतून आहे। उन में 5 साल लॻंदा, अगरि 4 साल लॻंदा हिकिड़े क़तल जे या ऑनर किलिंग जे कारोकारी केस लाइ या पाण क़बीलाई जड़नि लाइ, त नेचुरली उतां जेको लोकल भोतार हूंदो, सरदार हूंदो, माण्हू उन्हनि खे वधीक तरजीह ॾींदा, छो हो हुनजो जिरगे जे थ्रू 6 महीननि में मसइलो हल थो करे, 4 महीननि में मसइलो हल थो करे, 3 महीननि कोर्टूं असांजो सुस्त रवैयो शिकार। इन शइ खे टैकल करण लाइ सिंध हुकूमत ऑल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन जो पूरो कानून जो ड्राफ्ट ठही वियो आहे, जेको सिंध असेंबली में ॼाण पास थियण वारो आहे। काबीनामो पास थी पोइ असेंबली में वेंदो, त सेशन जज लेवल जो माण्हू ज़िले में वेही करे सरकारी तौर ते मेडिएशन कराईंदो, जिरगो सरकारी तौर ते। हीउ जिरगो न जेके भोतार पाण में कंदा आहिनि। त इहो जेको भोतारी निज़ाम जी असां सम्झो पुठी वञण लाइ, इन में का ॾिसो न दौर आहे न आहे, जिथे भोतारी निज़ाम आहे उते जहिड़ा वधीक आहिनि। उन मां कारण बि तव्हांखे ॿुधायां, हिन में मसइलो पंहिंजे कलेक्टिव कॉन्शियसनेस जो आहे। पूरे माशरे जे हिकिड़े ॾिसो न, जेको बि पढ़ी लिखी पए थो मिडिल क्लास तबिको, चाहे कंहिं बि क़ौम सां हुजे, चाहे खोसा क़ौम सां हुजे, जोगी क़ौम सां हुजे, उहो ॿाहिरां उन इलाइक़नि में निकिरी थो। उन्हनि में तव्हांखे जेको आहे इहो क़बीले जहिड़ा नज़र न ईंदा। पढ़ियल लिखियल जेकी मिडिल क्लास उन ज़ातुनि मां आहिनि, जेके पढ़ियल लिखियल न आहिनि, जेके उन भोतारी निज़ाम में उन पोइ इलाइक़नि फाथनि, उहे पाण कहिड़ी ॻाल्हि ते विढ़नि था
हाणे 3 हफ़्ता पहिरियों सखर में उठणी हो जेको ॾिस चांदनी जो छा केस हुयो त हिकिड़े भई हमरा जे ज़मीन में जेको उठणी हली भई हुन पाणी पीतो उन ॻाल्हि ते हुन कावड़ अची उन्होंने टंग बन गई ही त सोच आहे माशरे जी त हिन में चवण रियासत जी रिट न ग़लति ॻाल्हि आहे रियासत जी रिट 100% आहे जे रियासती रिट न हुजे त हिते बलोचिस्तान जहिड़ो वाक़ियो हुजे या बलोचिस्तान जहिड़ो माहौल हुजे फाना जहिड़ो वाना जहिड़ो ऐं फाटा जहिड़ो माहौल हुजे इहो माहौल न आहे हींअर बि जोगी साहिब गाॾी मां वेही करे रोड ते ॻाल्हाइनि त तव्हां सां वीडियो कॉल करनि था त इन शइ जी अकासी करे थी त पीसफुल आहे रियासती रिट आहे नवरदलेस जेको असां जस्टिस डिस्पेंसेशन जो जेको असांजो ढांचो आहे सुखदेव साहब मां तव्हांखे कतई कतई माफ़ कजो मां तव्हांखे ॾिसो गुज़ारिश ई आहे त ठीकु आहे कोर्ट में जॾहिं मामिलो वञे सो वञे हाणे पाण परे नथा वञूं सिर्फ़ु गुज़िरियल ॾींहुं शर धोंदू तकरार खे हिन टाइम ताईं उहो जेको जवाबदार आहे उन पंहिंजी वीडियो वायरल कई आहे ॿुधायो आहे त मां ही इंसान जेके ही 3 माण्हू आहिनि मां मारे आयो आहियां उनखे केतिरा ई कलाक गुज़री विया आहिनि लेकिन उहे जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि कोर्ट में वञणु पेश थियणु उहो ॿियो मामिलो आहे पाण ॻड़ी जेको सिजावल जोड़नि जे वारे पासे वञूं उते 7 इंसान क़तल थिया आहिनि केतिरा ई कलाक गुज़री विया आहिनि लेकिन हिन वक़्त ताईं उहे जेके कातिल आहिनि उहे जेके रहिज़न आहिनि उहे पुलिस गिरफ़्तार न करे सघिया लामला इहे माण्हू पलांद कंदा इहे माण्हू वेंदा वरी उन विच में को न को जी हिननि में 2 बेगुनाह रस्ते वेंदड़ माण्हू मारिजी विया ईअं होॾां माण्हू मारिजी वेंदा मक़सदु इहो आहे त पुलिस संजीदगी जो मुज़ाहिरो नथी करे कराची मां लास्ट टाइम जेको नौजवान खां गाॾी फुर थी पुलिस थोरी संजीदगी ॾेखारी 4 ई जवाबदार मौक़े ते मारिजी विया चवण जो मक़सदु इहो आहे त पुलिस किथे बि जिते संजीदा थियण जी कोशिशि करे थी उते मामला हल थी वञनि था न त लामला ईअं माण्हू इंसान पाण में विढ़नि था ऐं पोइ 1 खां पोइ 2 खां पोइ इहो अंग 7 ते वञी पहुचे थो साईं मां तव्हां सां वरी डिसएग्री कंदुसि ॾिसो कानून हुजे रियासत हुजे पुलिस हुजे कंहिंजे नियत जी बुनियाद ते कारवाई नथी करे सघे मुंहिंजी नियत में अची वञे जो मां क़बीला जहिड़ो कंदुमि या मां प्लान वठंदुमि या कारोकारी कंदुमि नियत जी बुनियाद ते मुंहिंजे मथां त केस कंदुमि न जेसि ताईं मां वञी करे क्राइम न कंदुमि क्राइम करे भरी न वञुमि तव्हां कराची जी मिसाल ॾिसी ॾिसो ही भली था वञनि सेफ हेवन्स में जिथे पूरो कचे जो इलाइक़ो आहे उते ऑपरेशन हलनि पिया जंहिंजो मां जेके सेफ हेवन्स वठनि था उबाड़े कचो लॻे थो पियो हे सेफ हेवन्स वञी जेके वठनि था कचे में वञी लिकी था पिनि बाद में जिते पूरो रियासत जो ऑपरेशन हले थो उन्हनि जे ख़िलाफ़ जिन खां पोइ तव्हां ॾिठो हाणे सैलाब जे दौरान बि असां ऑपरेशन कयोसीं हाणे सुभाणे 50 डाकू जेके इन्हनि क़बीलाई तकरार जहिड़नि जे करे लिकिया वठंदा आहिनि रियासत अगेंस्ट उहे सरेंडर करनि था हिकिड़ी पूरी पॉलिसी मंज़ूर कई आहे सिंध काबीना त भई जेके भॼी विया आहिनि सेफ हेवन में उहो वापसि अचो कानून जी रिट खे एक्सेप्ट कयो ऐं कानून खे फेस कयो उहे वञी करे लिकी वेठा आहिनि उन्हनि खे अहिड़ी आज़ादी कोन्हे त अची करे रोड ते घुमी सघनि था उनखे ख़बर आहे रियासत एक्शन खणंदी पहिरीं ॻाल्हि तव्हां मिसाल ॾिनी हाणे कराची में गाॾी फुर थी ॾिसो जीअं ई पुलिस एक्टिव थी S4 जो पूरो निज़ाम हुयो शहरी इलाइक़ो हुयो हुते का सेफ हेवन न हुई टूल प्लाज़ा क्रॉस पूरो जो पूरो इंफ्रास्ट्रक्चर हुकूमत जो राब्ते में अची वियो 4 घंटनि में हू चाहे कचे डाकू हुया उनखे हलाक कयो वियो मारियो वियो हैदराबाद खां अॻिते कचे में ईअं ई साल पहिरियों DHA फेज़ 8 मां जॾहिं हिकिड़ी गाॾी चोरी थी उहा गाॾी खणी वञण जी कोशिशि कई वञे कचे में उनखे वक़्तु हुजे त हिकिड़ो पूरो निज़ाम लॻल आहे टूल प्लाज़ा जो पके ते जंहिंमें तव्हांजा ANPR कैमरा आहिनि उहे कैच करनि था त हे माण्हू काथे थो वञे जीअं हाणे हैदराबाद वारे वाक़े में थियो कचे में नेचुरली उहो इंफ्रास्ट्रक्चर न आहे जेके हुते लिखिया वठंदा आहिनि उहे रियासत सां उन्हनि जी ऑनगोइंग वार आहे जंग हले थी इन शइ तव्हां बि जेको आहे गवाह आहियो त जेकी बि पुलिस आहे हाणे खां न काफ़ी सालनि खां कचे में जेको बि डाकू आहे चाहे उहो पूरो प्रॉपर डाकू आहे या क़बीलाई जहिड़े करे डाकुनि जी सेफ पनाह में वेठा उनजे ख़िलाफ़ ऑपरेशन हले थो उन जो ही रिज़ल्ट आहे जेको सुभाणे ही सरेंडर करणु पिया या असांजी हुकूमत सरेंडर पॉलिसी अप्रूव कयोसीं उन्हनि लाइ त ईअं चवां रियासत रिट न ग़लति ॻाल्हि तव्हांखे असांजे माशरे जी हक़ीक़तनि खे बि सम्झणो पवंदो माशरे जी हिकिड़ी हक़ीक़त आहे हिकिड़ो ज़हनियत इहा ठहियल आहे पलांद वारी ऐं जेको जहिड़े वारी कारोकारी वारी ऑनर किलिंग वारी कबीले तकरार वारी त हिकिड़ो अगरि साहिल जोगी सुखदेव सां विढ़े थो त ॿिन्हिनि जे कबीले जो जोड़ो थी मसलो आहे ईअं न आहे त सरकार हिन में छा माशरे जो मसलो आहे असां माशरे खे सफ़ा ॿाहिरि करे छॾियूं सरदारी निज़ाम खे ॿाहिरि करे छॾियूं पंहिंजी असां ग़लतियुनि खे न ॾिसूं माशरे खे ग़रीबान खे न ॾिसूं त असांजी कोताही आहे न ॾिसो हिकु सुखदेव साहिब सुभाणे खोसो साहिल जोगी जज़ा ऐं सज़ा ॾियण जा अख़्तियार कोन्हनि हुन वटि इहे रियासत वटि पुलिस वटि अदालतुनि वटि इहो सॼो मामिलो आहे जॾहिं जज़ा सज़ा नथी मिले तंहिंजे करे दिदा दिले सां इंसान खे क़तल कनि था ऐं तव्हांखे सॼी दुनिया में मुंहिंजे ख़्याल में किथे ईअं नज़र न ईंदो हूंदो की इंसान खे क़तल करे ख़ुशी मां फायरिंग कनि ऐं एतिराफ़ कनि 164 इहो ख़ुशी मां फायरिंग करे एतिराफ़ कहिड़ी शइ जेकासी आहे हिकिड़ी ज़हनियत जेकासी आहे रियासत जी फेल्यूर जेकासी आहे इन्हनि खे उहो जे वञी करे कचे वीडियो ठाहिनि था उनखे रियासत अहिड़ी ज़हनियत जे माण्हुनि खे केरु सुधारींदो हे ज़हनियत असां ॾिसो न ज़हनियत त तालीम सां चेंज थींदी अहिड़ी ज़हनियत जे माण्हुनि खे केरु सुधारींदो अगरि ख़ुशि आहिनि त असांखे उहो पर्सपेक्टिव बि सम्झणु घुरिजे न हिन में रियासत जी ज़िमेदारी आहे रियासत जी ज़िमेदारी आहे
सुधारण रियासत जी जा साईं 3 सुतून हूंदा आहिनि, जंहिंजो हिकिड़ो सुतून आहे अदलिया हुकूमत जे अंडर न आहे। जजनि जो हाणे मां कुझु चवंदुमि मुंहिंजे मथां तो ई अदालत लॻी वेंदी। उन्हनि जो ब्लेम हुकूमत जे मथां तव्हां छो था आणो था? मेन असली कारण ते छो नथा ॻाल्हायो पिया? त रियासत जॾहिं स्पेशल कोर्ट्स ठाहे छॾियूं, एडिशनल डिस्ट्रिक्ट जज जेको हर ज़िले में वन हूंदो आहे, उनखे इन्ही शयुनि लाइ रखियो हुआ त तूं सिर्फ़ु इन शइ जा केसिस था जज साहब हलाईंदव। हाणे ADR पॉलिसी आणण पई वञे, अल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन, या सुभाणे डाको सरेंडर थींदा, त हिते रियासत जूं कामयाबियूं आहिनि। तव्हांजे मेन कारण उन ते ॻाल्हायूं न, तव्हां त उन शइ ते टच ई कोन था कयो। रियासत जो 3 सुतून आहे असांजी अदलिया। हाणे मां वधीक इन शइ ते वेंदुमि, तव्हां मूंखे पोइ जेल में विझाईंदव। तव्हां जेल में न वेंदो त असां सां गॾु ई रहो। मां अचां थो जेको आहे त ख़ैरपुर मां असांखे ख़ादिम जुणजो साहिबु आहिनि, उन्हनि जॉइन कयो आहे। ख़ैरपुर में बि अॼु हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। अच्छा ख़ादिम, छा हिन वक़्त ताईं जेका पुलिस जी जेका रिपोर्ट आहे, पोस्टमार्टम तव्हां ॿुधायो पिया कुझु देरि पहिरियां जेको आहे उते पोस्टमार्टम थी आहे, का इब्तिदाई रिपोर्ट आई आहे, छा चवनि था पुलिस जा अमलदार, हीउ सॼो वाक़ियो कीअं पेश आयो आहे? महिरबानी सुभान साहब, ॻाल्हि इहा आहे त इंतिहाई ॾुखोईंदड़ दर्दनाक वाक़ियो पेश आयो आहे। ख़ैरपुर जे 65 महल आहे जेको उन ईदगाह जे भरिसां, उते जो घर आहे नवीद आराई जो, उते जेको आहे सो इहो वाक़ियो पेश आयो आहे। जेके इब्तिदाई रिपोर्टूं हुयूं या वारसनि जूं जेके इब्तिदाई KTN न्यूज़ सां उन्हनि ॻाल्हि बि बोल कई आहे, उन में इहो आहे त औरत जेको आहे सो पहिरियां पंहिंजे 4 भाउरा आहिनि, जिन में 3 पुट अली अहमद, अली शेर मूसा ऐं न्याणी आहे मुबशरा, जेके उमिरि में 13-14 सालनि खां ऐं 8 जे विच में आहिनि। उन्हनि खे उन पिस्टल जा फायर करे क़तलु कयो आहे। ऐं उनखां पोइ मुबैना तौरु जेको आहे सो पंहिंजे मुड़ुस खे क़तलु कयो आहे, जंहिंजो नालो नवीद अहमद आराई आहे। ऐं बाद में जेका आहे मुबैना तौरु पाण जे मथां पिस्टल जो फायर करे ऐं आपघात कयो आहे। हाणे हीउ तमामु इंतिहाई वॾो ॾुखोईंदड़ वाक़ियो बि आहे। ऐं 6 माण्हुनि जा लाश जेकॾहिं हिकु घर मां हथु अचनि ऐं उहे ॿारड़ा बि गुलनि जहिड़ा हुजनि, ऐं त हीउ तमामु ॾुखोईंदड़ वाक़ियो इहो पेश आयो आहे। उन हवाले सां जेका वारसनि जी ॻाल्हि आहे त औरत जेको आहे सो ज़हनी तौर ते जेको आहे सो अपसेट हुई। इहा बि ॻाल्हि पंहिंजी जाइ ते SSP ख़ैरपुर जेको आहे सो ॿुधायो आहे, KTN न्यूज़ सां बि हुन ॻाल्हि ॿोल कई आहे, सहाफ़ियुनि सां मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे त उतां जेको आहे सो हिकिड़ो वेपन हथु आयो आहे, पिस्टल जेको औरत जे हथ में आहे। ऐं उन सां गॾु जेको जेके मेड्रेस आहिनि, नशे आवर शयूं, उहे जेको पिज़्ज़ा घर में ठाहींदा आहिनि, टिकियूं जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, उन में बि इस्तेमालु थियल आहिनि। ऐं हिकिड़ी कोल्ड ड्रिंक आहे, उन में उहे जेके आहिनि मेड्रेस नशे आवर गोरियूं, उन मां उन्हनि खे हथु आयूं आहिनि। इब्तिदाई तौर ते त हिननि जेको आहे सो 2 कमरा आहिनि, हिकिड़े में जेके 3 हुनजा पुट ऐं उन्हनि जो मुड़ुसु माईअ जो, उन्हनि जा लाश पियल हुया। ऐं ॿिए में वरी माईअ जो, औरत जेका अक्सा आराई आहे उनजो ऐं हुनजी न्याणी आहे मुबशरा, उन जो जेको आहे सो लाश पियल आहे। हाणे हिते कुझु सुवाल बि ज़रूरु उथनि था समाज में त हिकु ई वक़्तु हिन औरत एॾो कार्रवाई कई आहे, ॿिए तरफ़ वरी जेका पुलिस ऐं कुझु जेके शाहिदियूं अचनि थियूं ऑन द स्पॉट, त उहे इहे अचनि थियूं त उहो या त हुन इहो नशेआवर शयूं इस्तेमालु कयूं आहिनि ऐं खारायूं आहिनि पंहिंजे ॿारनि खे बि, मुड़ुस खे बि, ऐं उन्हनि खे घणी निंड गहरी अची वई आहे त पोइ उन इहा कार्रवाई कई आहे। या वरी इहो आहे त को अहिड़ो को माण्हू जेको आहे, फ़िलहालु त चई नथो सघिजे, पर सभु शयूं, सभु सुवाल पंहिंजी जाइ ते हुजनि था। औरत जो ऑडियो जेको आहे मुड़ुस ॾे जेको हुन व्हाट्सअप कयो आहे, उन में बि आयो आहे त पंहिंजो ख़ैरपुर जो हिकिड़ो आहे हमरा, उनजो धीउ ऐं पुट जेको आहे मुंहिंजो घरु ख़राबु कनि था, उहे मुंहिंजे मुड़ुस खे औरतूं पेश कनि था, अहिड़ियूं शयूं बि आयूं आहिनि। हाणे इन हवाले सां जेको आहे सो पुलिस जेको आहे सो तमामु इंतिहाई जेको आहे सो वॾे पैमाने ते जांच लाइ दावा करे थी त असां उहा जांच कयूं पिया, मुख़्तलिफ़ रुखनि खां कयूं था। पोस्टमार्टम हिन वक़्तु हली रहियो आहे कि तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त आख़िरी मरहले में आहे। इब्तिदाई तौर ते त उहे कहिड़ियूं शयूं शेयर कनि था, छो त फाइनल रिपोर्ट में घणियूं भाङे रिपोर्ट जारी कंदा आहिनि। वर्बली तौर ते डॉक्टर कंदा ज़रूरु, त हुन में गोलियूं त सभिनी खे लॻल आहिनि। हाणे नशो आयल आहे, केतिरो आयल आहे, उहे जेको आहे सो जेका तव्हां बदमनी जे हवाले सां कयो था त हिन वक़्तु बदमनी जे हवाले सां तमामु साफ़ जेको आहे सो ज़िलो रहियो हले पियो, छो त ख़ैरपुर जी जेका सखर खां सॻियूं ताईं पटी आहे, जंहिंमें भाउ साहिल जोगी बि ॻाल्हि कई, साईं
हुकूमत जे तर्जुमान बि ॻाल्हि कई त इहे शयूं हुकूमत जे रिट जे हवाले सां त बिल्कुलु मञूं था त हुकूमत जी रिट आहे, पर हुकूमत उहा रिट इस्तेमालु न पई करे। हिन वक़्तु बि ख़ैरपुर ज़िले जे इन पटीअ सां बबरलो खां वठी सगिन ताईं जेका पटी आहे 120 किलोमीटरनि जी, उन में हूअं त घणियूं ज़ातियूं आहिनि, नंढा नंढा जहिड़ा, पर तमामु वॾा जहिड़ा, जंहिंमें सवी जानियूं। हाणे जेको कलोड़ा जूणी जा तकरार आहे उहो ख़ैरपुर जे उन सां दंग सां मिले थो। ख़ैरपुर जा कुझु इलाइक़ा बि उन सां मुतासिर थियनि था। त 39 न पर 53 खां 54 अञा बि वधीक, जेकॾहिं ॿियूं कुझु माण्हू ॿिया बि जेके क़तलु थिया आहिनि गॾिजनि, त 60 जेतिरे लॻभॻि क़तलु थिया आहिनि। जागीराणियुनि जा पाण में जेके आहिनि बिरादरियुनि जा जहिड़ा आहिनि, ऐं कलोड़ा ऐं नारेजनि जो जहिड़ो आहे, नारेजनि जो, जतोइन जो, नारेजनि जो, उलरनि जो, ऐं कलोड़ा बिरादरीअ जो मुख़्तलिफ़ जेके आहिनि 20 खां वधीक मुख़्तलिफ़ बिरादरियुनि में जहिड़ो हिन वक़्तु बि हले पियो। असां मञूं था त हुकूमत पंहिंजी जॻह ते, रियासत पंहिंजी जॻह ते त कार्रवाइयूं कंदी हूंदी, पर इन खे काॾे कयूं जेका कार्रवाई नज़र न पई अचे, उहा ईअं न पई अचे त माण्हू रोज़ जेको आहे सो मारजनि पिया, दीद दिलेरीअ सां पंहिंजो मारियूं वापसि हलिया वञनि पिया। उते वेपन किथां थो अचे, ऐं वेपन बि एतिरो जो तव्हां ॾिसंदव त ॼण ठीकु जंग आहे, जो कानून थो नज़र अचे। बिल्कुलु ईअं आहे। उते का जेकॾहिं गिरफ़्तारी ऐं सज़ा वारी हुजे, ठीकु आहे, अदालतुनि में त पोइ हलिजे, पहिरियों त तव्हांजे हथ में सभु जेके शयूं आहिनि, तव्हां वटि सभु जेके आहिनि वसीला आहिनि। हाणे 13 थाणा आहिनि असांजे ख़ैरपुर जे कचे में, उन 13 थाणनि जे इलाइक़नि में वॾे पैमाने ते बिरादरी तकरार हलनि पिया, माण्हू सरेआम जेके आहिनि से मारजनि पिया, पर अञा ताईं का अहिड़ी का उते हाणे जीअं हिते कलेरी ऐं उजण जो तकरार आहे, इलाइक़े खे उन्हनि बि ताराज करे छॾियो आहे। हाणे वरी ताज़ो जेको उलरा ऐं नारे जा भड़कियो आहे, 2 ॼणा 3 ॾींहं अॻ में मारिजी विया, इन सां बि पूरा इलाइक़ा ॼण मफ़लूज थी विया आहिनि। उते नो गोर इलाइक़ो लॻो पियो आहे इलाइक़े जे जहिड़ींदड़ बिरादरियुनि जे लाइ। उते स्कूल, इस्पतालूं, ॿी जेके सरगर्मियूं आहिनि, समाजी शादियूं, वियांव जेके आहिनि, उहे ॾाढा ठीकु मुतासिर आहे, थिया आहिनि, ठीकु माण्हुनि आहे, जो रोज़गार मुतासिर थी वियो आहे। ठीकु आहे। माण्हू जेकॾहिं उन सां वरी इहो इफेक्ट पियो आहे त उन्हनि इलाइक़नि जहिड़ींदड़नि में बदमुनी जो बि राज थी वियो आहे, बिल्कुलु छो ईअं त आहे ज़ाहिरी ॻाल्हि। उन्हनि जिते वटि ठीकु आहे ख़ादिम, बिल तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। जिते जहिड़ा थींदा पोइ ज़ाहिरी ॻाल्हि हथियार ईंदो, इहे बदमनी थींदी, पोइ उनजे विच में पोइ उहे जेके क्रिमिनल माण्हू उहे बि अची था वञनि। अच्छा, हनीफ़ साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि। पाण सभिनी पंहिंजी गुफ़्तगू में चयो त भई सरदारनि जो, बोतारनि जो तमामु घणो हिकिड़ो असरु आहे इलाइक़नि अंदरि। छा नज़र अचे थो त लाड़काने डिवीज़न में ख़ासि तौर ते इहे ई बोतार आहिनि, इन्हनि बि जेके जड़ींदड़ धुरियुनि जा बोतार आहिनि, MPAs बि आहिनि, MNAs बि आहिनि, उन्हनि जी संजीदगी किथे नज़र अचे पई त भई किथे का कोशिशि थींदी तव्हां ॾिठी हुजे त भई इन्हनि बिरादरियुनि में ख़ैरु कराइजे, ठाह कराइजे? ॾिसो सुभान साहब, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। साहिल जोगी ॻाल्हि कई, पंहिंजो सिंध हुकूमत जे तर्जुमान बि इहा ई ॻाल्हि कई त वाक़ई सरदार हुजनि, वॾेरा हुजनि, इहे ज़रूरु ॾिसो उनजी पुठभराई बि हुजे थी, ऐं उन्हनि पारां कोशिशूं बि वरितियूं वेंदियूं आहिनि त जेको आहे धुरनि में ठाह कराइजे। पर उन बावजूद बि वरी बि इहा साॻी ॻाल्हि इहा अचे थी त उन्हनि जी पुठभराई ज़रूरु थिए थी, ऐं उन ज़रूरु जिथे जिथे सरदार आहे, वॾेरो आहे, या मिसाल चङमुर्शी आहे जिथे, उते ज़रूरु अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे जहिड़ा थियनि था। पोइ किथे किथे हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजा उहे धुर बणिजनि था। पोइ हाणे ज़ाहिरी तौर न त अंदरूनी तौर ज़रूरु उहे धुर बणिजनि था ऐं उन्हनि खे सपोर्ट कनि था, जहिड़े में पोइ हथियारनि समेत ॿियूं शयूं बि उन्हनि खे जेको आहे उनजी सपोर्ट कनि था। त इहा वाक़ई इन में हक़ीक़त आहे, ऐं असां रिपोर्ट बि कयो आहे, ॾिठो बि आहे, पढ़ियो बि आहे। सॼो डिवीज़न जेको आहे, तव्हां सम्झो था त असांजो शिकारपुर, जकमबाग, कश्मीर कंडकोट, या असांजे लाड़काने कचो, तव्हां ॾिसंदव त जेके इन क़बाइली जहिड़नि सबबु, इन ज़ातियुनि वारे जहिड़नि सभु तकरारनि सबबु केॾा वॾा नुक़सान थियनि था, ऐं उन नुक़साननि जो अंदाज़ो इंसानियत रखंदड़ माण्हुनि खे अंदाज़ो थी सघे थो। बाक़ी जिन वटि इंसानियत न आहे त उन्हनि खे अंदाज़ो इन शइ जो न थींदो। पर मां चवां थो त जेके बि सरदार आहिनि, वॾेरा आहिनि, चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि खे पंहिंजो इन मामलनि ते किरदारु अदा करणु घुरिजे। जेके बि बिरादरियुनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि, सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करे उन्हनि धुरनि में जेको आहे उहो ठाह कराइनि त जीअं जेको आहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में ठीकु आहे, त अमन ठीकु जेको आहे। आहे हनीफ़ साहब, वक़्तु बिल्कुलु मुख़्तसर आहे मोड। मां आख़िर में सूदे साहब तव्हां ॾे ईंदुसि। तव्हां चओ पिया त हीअ जेके धाड़ेल आहिनि इहे सरेंडर कनि पिया। सुभाणे पहिरीं जेका खेप आहे, तव्हां शायदि 50 माण्हुनि जो ज़िक्र कयो। मुंहिंजो हो तव्हां खां सुवालु कंदुसि केतिरा माण्हू, त पर तव्हां चई वियो त 50 जेके ॼणा उहे सुबुह सरेंडर कंदा, हथियार फिटा कंदा।
पंहिंजी क़ानूनी के जे केस आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾींदा। पॉलिसी में इहो बि आहे त उनखां पोइ जेके क़बीलाई जहिड़ा आहिनि सभु जेके सरदार आहिनि सभु भोतार जिन जे बिरादरनि में जहिड़ा हलंदड़ आहिनि सभिनि जो अक्सर तालुक पीपुल्स पार्टी सां आहे। क़यादत इनखे नथी चए त हीउ मामला ख़तमु करायो। ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे पीपल्स पार्टी क़यादत जी। को बि वॾेरो हुजे, को बि भोतार हुजे, को बि सरदार हुजे, चाहे पीपल्स पार्टी सां वाबस्ता हुजे या पीपल्स पार्टी सां वाबस्ता न हुजे, अगरि उहो कंहिं बि हीनियस क्राइम में इन तरह वाक़ई हूंदो हुन में FIR थींदी आहे। तव्हां कल्ह बि वाक़िया ॾिठा हूंदा, आए ॾींहुं ॾिसंदा हूंदव, मां नाला न खणंदुमि भोतारनि जा, भले पीपल्स पार्टी सां बि हूंदा आहिनि, उन्हनि जे मथां FIR थींदी आहे। पहिरीं ॻाल्हि नेवरदलेस मां जीअं अनाउंस करे वियुसि त जीअं होम मिनिस्टर साहब बि पहिरियों चयो आहे ऑल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन असां डिस्ट्रिक्ट कोर्ट जे थ्रू आणियूं था, जेको जर्गे वारो जेको उन मथां क़ाबिज़ थी वेठा आहिनि भोतारी निज़ाम, उहो खणी करे असां कोर्टुनि में शिफ्ट कयूं था। त हिकिड़ो जो नेगेटिव एस्पेक्ट आहे हिन भोतारी निज़ाम जो जर्गे वारो, त असां जी रीढ़ जी हॾी जेको आहे वञी करे डिस्ट्रिक्ट कोर्ट से हवाले करे उन सां तव्हांखे निश में इलाही फ़र्क़ु नज़र ईंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी सूखदेव साहब, तर्जुमान सिंध हुकूमत, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। हनीफ़ सुहाग साहब तव्हांजी महिरबानी, साहिल जोगी साहब तव्हांजी महिरबानी, ख़ादिम जुणजो साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन तव्हां गुफ़्तगू ॿुधी। सिंध में क़त्लेआम जारी आहे, रत जी जेका रांद आहे उहा जारी आहे, रोज़ जेके इंसान आहिनि उहे कुसजनि पिया, पर हुकूमत जी इहा दावा आहे त हाणे जेका कानून आहे उनमें तब्दीली आणण बि जेके जरगा आहिनि उहे सेशन कोर्टनि जे थ्रू जेके भोतार जरगा कंदा आहिनि, सही ॻाल्हि आहे, जेके भोतार जरगा कंदा आहिनि जा मुफ़ाद हूंदा आहिनि, जहिड़ा थियनि था पोइ ठाह बि कराइनि था, पर क़ानूनी सतह ते क़ानून साज़ी थियणु वञे पई। असांजी इहा उमेद सां करे सघूं था त सिंध में ख़ासि तौरु जेके इहे क़बीलाई जहिड़ा आहिनि इन्हनि खे ख़तमु करण लाइ सरकार त जेको आहे तहरुक वठंदी, ऐं ख़ासि तौर ते पुलिस अगरि संजीदगी जो मुज़ाहिरो करे त हीउ जेको सिलसिलो आहे इन में घटिताई ज़रूरु अची सघे थी। अॼु जे हिन प्रोग्राम जी सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले ते मुलाक़ात थींदी, तेसि ताईं अला भाई।